अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SDN न्यूज़। आऊं आहियां सुहेल चांडियो। जी नवाबशाद में DHO ऑफिस जे डॉक्टर जी मुबीना ज़्यादती ऐं हिरासमेंट करण ख़िलाफ़ आर्केओट मंज़ूर हुजण, राशिद ज़रदारी, माजिद सियाल ऐं ॿियनि जी अॻूवणी में नेशनल तालुका अस्पताल सकरण खां नेशनल प्रेस क्लब ताईं हिकु एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाद जे DHO ऑफिस जो अमलो पंहिंजे मातहत अमले खे यरगमाल बणाए उन्हनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जॾहिं त उन्हनि जी ज़्यादती ख़िलाफ़ ADC हेल्थ फौजिया ज़रदारी आवाज़ उथारे त उन जे ख़िलाफ़ बि सख़्त इंतकामी कार्रवाइयूं शुरू करे उनखे हिरासमेंट कयो वियो वञे। उन्हनि चयो त DHO करप्ट आहे, जेको पंहिंजे करप्शन खे लिकाइण लाइ मातहत अमले ख़िलाफ़ ऋण वारे ॾिनो आहे। हिननि वज़ीर आला सिंध ऐं हेल्थ खाते जे मिनिस्टर समेत आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मुज़करा मामले जी शाफ़ जांच कराए फौजिया ज़रदारी ऐं ॿियनि मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे।